हिन भेरे 1 जनवरी 2025 ते असांजे दोस्त डॉक्टर विनोद आसूदाणीअ जो जनमॾींहुं भोपाल में मल्हायो वियो। सभिनी दोस्तनि खेसि वाधायूं ॾिनियूं ऐं हुन रिटर्न गिफ्ट में असांखे गज़ल ॿुधाइण जो वाइदो कयो। अचो जेका गज़ल असांखे हिन ॿुधाई उहा तव्हां ॿुधो। जी महिरबानी नारी लछवाणी साहब, मुंहिंजे साॼे तरफ़ वेठल मुंहिंजो दोस्त कन्हैया शेवाणी साहब ऐं असांजा सिंध हिंद जा मक़बूल गायक दिलीप लालवाणी साहब वेठा आहिनि ऐं असांजा दोस्त परसो नाथाणी, हू बि तमामु सुठा गायक आहिनि। अचो दोस्तो हिकिड़ो गज़ल ॿुधूं। जी साईं। हा, थी वञे। ज़िंदगी पंहिंजी हले थी, ज़िंदगी पंहिंजी हले थी, की न कंहिंजी पिण ॿुधे थी, की न कंहिंजी पिण ॿुधे थी, क़त्ल पल पल जो थियो हित, क़त्ल पल पल जो थियो हित, हर घड़ी तड़पे लुछे थी, हर घड़ी तड़पे लुछे थी, बंद मुठ तब भाव लॻे थो, बंद मुठ तब भाव लॻे थो, ज़िंदगी हर शइ फुरे थी, बंद मुठ तब भाव लॻे थो, ज़िंदगी हर शइ फुरे थी, ऐं हूअ बि धारी बणिजी पवंदी, हूअ बि धारी बणिजी पवंदी, दुनिया ते वेसह रखे थी, हूअ बि धारी बणिजी पवंदी, दुनिया ते वेसह रखे थी, ऐं ख़्वाब में पिण हिजर जो भाव, जुदाईअ जो, जी जुदाईअ जो, ख़्वाब में पिण हिजर जो भाव, ख़्वाब में पिण हिजर जो भाव, आशिकनि जी निंड फिटे थी, ऐं सिज वेरिया अज़ल खां, सिज वेरिया अज़ल खां, रात अखिड़ियुनि में रहे थी, छा विञायो अथसि अलाए, छा विञायो अथसि अलाए, ज़िंदगी भुण भुण करे थी, हू बि अॼु ग़मगीन हूंदो, जी हू बि अॼु ग़मगीन हूंदो, रोशनी झीणी लॻे थी, रोशनी झीणी लॻे थी, ख़ुदकशी मां पिण कयां हा, ख़ुदकशी मां पिण कयां हा, मुर्क हुन जी हथ झले थी, मुर्क में एॾी ताक़त आहे, ख़ुदकशी मां पिण कयां हा, मुर्क हुन जी हथ झले थी, ज़िंदगीअ सां ठाह नाहे, जी ज़िंदगीअ सां ठाह नाहे, हर घड़ी छेड़े वञे थी, ज़िंदगीअ सां ठाह नाहे, हर घड़ीअ छेड़े वञे थी, ऐं ज़िंदगी कुर्बान हुन ते, ज़िंदगी कुर्बान हुन ते, कान जेका कुझु घुरे थी, ऐं हक़ आ मुंहिंजो उस ते पिण कुझु, जी हक़ आ मुंहिंजो उस ते पिण कुझु, जा अङण मुंहिंजे लहे थी, उस लही थी अचे पंहिंजे अङण, जा अङण मुंहिंजे लहे थी, ऐं रेढ़ियूं पाए पहुची वेंदुसि, जी रेढ़ियूं पाए पहुची वेंदुसि, ज़िंदगी मूंखे सॾे थी, रेढ़ियूं पाए पहुची वेंदुसि, ज़िंदगी मूंखे सॾे थी, ऐं ज़िंदगी पंहिंजी हले थी, की न कंहिंजी पिण ॿुधे थी। महिरबानी।